इनमें भी अल्लाह की हिकमत राज़वारी गाल कई अल्लाह मेरे आवाज़ सुनो सुभान अल्लाह अजब असां वटि बि माण्हू आहिनि असांखे चवंदा आहिनि अबा वञो था न बैतुल्लाह जी नियत असांजे अखियुनि ते आहे बैतुल्लाह या मदीने था वञो मस्जिद नबवी जी नियत कयो बिस्मिल्लाह पर मस्जिद नबवी बैतुल्लाह सभिनी खे शान शौकत मिली या रसूलुल्लाह हुज़ूर मदीने में न अचनि हा इहो शब्द पहिरियां बि हो इनखे यसरब चयो वेंदो हाणे जाइज़ न आहे यसरब चवणु उतां जूं बीमारियूं बुखार मशहूर पर हुजूर जो कदम लगायो हुजूर फरमा ये ज़मीन ताबा है ये ज़मीन तैयबा है ये ज़मीन पाकीज़ा है ये ज़मीन पाक इन ज़माने में अल्लाह शिफा रखी है एड़ी शिफा रखी है जो मदीने जी मिट्टी बीमार के प्यारो यकीन कामिल तो अल्लाह उनखे शिफा अता हुजूर फरमाया अल्लाह फरमाए जाओ बाबू तो वट राज करो अर्ज करो त अज बि असांखे माण्हू ये तलकीन कंदा आहिनि मदीने वञो था हुजूर जी नियत न कयो बाबा हुजूर जी नियत कयो बैतुल्लाह जे तवाश दीदार बि कंदा उमरो बि कंदा हज बि कंदा मस्जिद नबवी में नमाज पढ़ंदा सभई तव्हांखे फज़ीलतूं मिलंदियूं पर हुजूर जे नियत खां न रोक छो त अल्लाह ख़ुद फरमायो त ज़ुल्म करे महबूब जाओ तुझे अल्लाह फरमाए तो वट चल मोला जन्नत नबी से नियत न कयो उता जे बधाई अल्लाह जी बनो या मुलन जी बनो असा इजन बेद भी करण वाला जी कोन मनीदासो असा जो ईमान अल्लाह जे कुरान ते सुभान अल्लाह वरी आवाज खुली करे सुभान अल्लाह पर अल्लाह इहो छो फरमाए वो तो वट चल कुरान के पढ़ो अल्लाह जे कुरान दस दिनो असा के बुधायो वइदा कील लहुम तआला इला मा अनज़लल्लाह व इला रसूल रअयतल मुनाफिकीन यसुद्दूना अन्का सुदूदा जॾहिं उन्हनि खे चयो वेंदो आहे अचो काॾे इला मा अनज़लल्लाह उन जे तरफ़ जेको अल्लाह नाज़िल फरमायो या याने कुरान व इला रसूल अचो रसूलुल्लाह जे हुजूर दरबार में अचो कुरान फरमाए तो रईतल मुनाफिकीन यसुद्दूना अन्का सुदूदा महबूब तू ॾिसंदे त मुनाफिक पिया तोखां मुंहुं मोड़ींदा त एॾांहुं कोन हलंदासीं रसूल जे हुजूर में कोन हलंदासीं मुनाफिक परे पिया भॼंदा आशिक़ मदीने वारे जा बार बार पिया ईंदा वइदा कील लहुम तालो अल्लाह ताला फरमायो जॾहिं हुननि खे चयो थो वञे त अचो यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह तव्हांजे लाइ अल्लाह जो रसूल दुआ घुरे हली अचो त रसूलुल्लाह तव्हांजे लाइ दुआ घुरे अल्लाह ताला फरमायो महबूब इन्हनि खे ॾिसंदे त लफ़ौ रूसहुम पंहिंजे कंधनि खे पिया वराईंदा कंध पिया फूणींदा ॿिए पासे ॾे कंध कंदा त एॾे न हलंदासूं हेॾे ॿिए पासे ॾे वेंदासूं इहा मुनाफ़िक़नि जी आदत आहे क़ुरान फरमाए थो उनखे चयो वेंदो त अचो यस्तग़फिर लकुम रसूलुल्लाह मुस्तफ़ा जे हुजूर में अचो त मदीने वारो तव्हांजे लाइ अल्लाह जे हुजूर में दुआ जा हथ खणे हे कंध पिया वराईंदा ॿिए पासे ॾे पिया वेंदा पर आशिक़नि खे जॾहिं सॾ थींदो त जेकॾहिं महबूब इहे पाण ते ज़ुल्म कनि तो वट अचनि तो मारब खां बख़्शिश घुरनि तूं माफ़ी तलब करे त मारब बख़्शिश सुभान अल्लाह इक़्तराज़ इहो आहे जाओ कवे जो हुआ पाकी कालई बि आशिक़ पहुचंदा चल सुभान अल्लाह नंबर बी ॻाल्हि अल्लाह ताला फरमायो त महबूब वटि अचो पोइ वरी मां रब खां दुआ घुरो केतिरे मिंट रुको हेॾी तवजो कयो सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह आवाज़ रे हुजूर वटि पहुतासूं ॻाल्हि चुकी माफ़ी जो ऐलान थिए या अल्लाह तो फरमायो ज़ुल्म कयो हुजूर वटि अचो असां पहुतासूं जाओ अभी वो तो वटि अचनि असां हाज़िर थियासीं
पर वरी मौला फरमाए तो वो वरी मां रब का फस्तगफिरुल्लाह वो वरी अल्लाह का दुआ करो इते पता सुन बस मौला माफी जो कर ऐलान मां फरमाना इते पची वो वरी मां रब का दुआ करो माफी दी छो 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 इन में भी हिकमत आहे इन में हिकमत इहा है त इते पची वो अल्लाह का माफी घुरो माना इन जो मतलब इहो आहे त अल्लाह तव्हां खे माफी ॾींदो पर पहिरियां इते अचो हुज़ूर जे दरबार में अचो तव्हां जो दुआऊं जेके क़बूल थियूं उहो मुस्तफ़ा जे दरबार में सुभान अल्लाह अस्तगफिरुल्लाह पोइ मां रब खां माफी घुरो पर बख़्शिश बख़्शीदो मां तॾहिं जॾहिं मुस्तफ़ा तव्हां जे लाइ दुआ कंदा सुभान अल्लाह थोरा सा सुभान अल्लाह मता को इहो सते दबा इहा आयत उन ज़माने जे लाइ हुई माना हुज़ूर जे ज़ाहिरी ज़िंदगी में अॼु कोन्हे इहो ग़लत आहे जो अल्लाह ताला फरमायो वलो अन्नहुम इज़्ज़लमु इज़ जो लफ्ज़ इज़ इन इज़ लफ्ज़ के जेकॾहिं ॾिसनि आलम सम्झनि था इज़ ज़र्फ़ ज़मान उन जो मतलब या त जंहिं बि ज़माने में माना महबूबा हाणे अचनि त बि माफ़ी जेकॾहिं बाद वारे ज़माने में ज़ुल्म करे आया रब खां दुआ घुरियो तो उन जे लाइ सिफारिश कई त बाद जे ज़माने में मारा थियण खपा सुभान अल्लाह इनमां मालूम थियो जेको उते अता वेंदो या आयत लिखी पई आहे ऐं उलमा लिखियो उते पढ़ो दुरूद सलाम पढ़ो पोइ इहा आयत पढ़ो आयत पढ़ी हुज़ूर खे अर्ज़ कयो मौला अल्लाह असांखे ॾस ॾिनो आहे महबूब तुंहिंजे दरबार जो त तो वटि अचनि पोइ रब खां माफ़ी घुरनि या रसूल असां आयासूं असीं ज़ालिम आहियूं ॾोही आहियूं मुजरिम आहियूं ख़ताकार आहियूं आया हूं तुंहिंजे हुज़ूर में महबूब हाणे अल्लाह खां असां माफ़ी घुरऊं था हाणे अॻो कमु तू हबीब अरद अल्लाह असांखे माफ़ कर सुभान अल्लाह बस इहो अर्ज़ कयो उलमा लिखियो आहे उन खां पोइ हुज़ूर फरमाईंदा दुआ अल्लाह ताला बेड़ा पार फरमाए छॾींदो इन मां इहो मालूम थियो त असांजो नबी ज़िंदा नबी सुभान अल्लाह तू ज़िंदा है वल्लाह तू ज़िंदा है वल्लाह तू ज़िंदा है वल्लाह तू ज़िंदा है वल्लाह तेरे चश्मे आलम से शुभ जाने वाले कुतुबी जो वाक़ियो बि मशहूर अथव हुज़ूर जे विसाल खां बाद में जॾहिं को ॿारहं जो माण्हू एराबी आयो हो हुज़ूर मदार वटि बीही करे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह क़ुरान में फरमायो आहे पाण में पाण ते ज़ुल्म करे तुंहिंजे हुज़ूर में अचनि या रसूल अल्लाह मां जे हुज़ूर में आयो आहियां पंहिंजे रब खां माफ़ी तलब कयां थो या रसूल अल्लाह तव्हां मुंहिंजे लाइ मग़फ़िरत जी दुआ फरमायो दुआ करे वापसि हलियो वञो उते बि उन जाइ ते वेठो आहे चवे थो मूंखे निंड अची वई निंड में मदीने वारे जो दीदार थियो हुज़ूर फरमायो अल्लाह के एराबिल उतबी ऐं उतबी एराबी सां वञी पहुचो राबीअ खे मिल वञी ऐं उनखे वञी चओ तूं आहीं तो दुआ घुरी मां रब खां तुंहिंजे लाइ दुआ घुरी छॾी आहे तोखे बख़्शिश जी मुबारक मिले थी अल्लाह तोखे बख़्शिश